ही जेको आहे सो आहे जाम तमाची। वाह जाम तमाची है पूरी तमाम के सामने दसण में की कीजर गंद है कीजर के महाराज जो तो है ये वाली बेड़ी ये यारों समय मच्छी के तो मारे नहीं हां जी नहीं बच्चों के लाइव है नहीं लाइव है रिकॉर्डेड ही जाम हुयो जेको ॾिसो त वक़्त जो बादशाह ऐं शहनशाह ऐं नूरी जे इश्क में अहिड़ो फाथो जो अची जेको आहे हिते मच्छी मारण लॻो ऐं मूं बि जेको कलाम लिखियो ठटे ते हाणे ताज़ो असां तुंहिंजा सॼा थियासीं खटी वें तूं ठटा दिलड़ी उहो बि बिल्कुलु इन पस मंज़र में आहे त वाक़ई ठटे जा माण्हू ठटे जी तारीख़ पाण सां कशिश कंदड़ तारीख़ आहे ऐं माण्हू बि अहिड़ा ई आहिनि कशिश वारा ऐं ताज़ो कलाम मुंहिंजो कुझु ॾींहं थिया आहिनि जेको रिकॉर्डेड थी वियो आहे ऐं अची बि वियो आहे मार्केट में ऐं इलाही दोस्तनि मुंहिंजो यूट्यूब ते ऐं प्लस फेसबुक ते मुंहिंजो कलाम इहो ॾिठो हूंदो। हा साईं अॻिते हा साईं हीअ जेको आहे बंबोर मां निकितल जेकी शयूं आहिनि और बंबोर न पर ही मोहन जो दड़ो मोहन जे दड़े में जेके निकितल शयूं आहिनि उहे असां म्यूज़ियम में हिते सभु साईं मोहन जो दड़ो सॼी सिंध जे छा पर दुनिया जो वॾे में वॾो इहो तारीख़ी हे माग आहे जिते बग़ैर पासपोर्ट जे माण्हू न ईंदा हुया जिते माण्हुनि जी DNA हा 1922 में 21 में थी हुई हा ऐं 22 में हीअ मोहन जे दड़े डिस्कवर थियो हुयो ऐं ॾिसो तव्हां त मोहन जे दड़े जी हीअ जेकी माग आहिनि मां ॿुधाईंदो हलां पियो तव्हांखे त जेके बि दुनिया में तव्हांजो शतरंज जो हा हा भंबोर छटे जो बंबोर जिते जीवल बंदरगाह किनारे सां वो बंबोर जो पुरानो शहर है जिते ससीअ जो पुरानो ज़बरदस्त मोहम्मद खती रहंदो जिते अपनो जेको आयो ससीअ जी शादी कई ही देबल बंदर हुयो जिते भंबोर पुरानो बंबोर ऐं इन जे भरिसां देबल बंदर केतिरो परे आहे हितां ठटे शहर खां इनखे विझड़ा इहो हाणे किलोमीटर जो समुंड में जीवल बंदरगाह जेको समुंड में अची वियो ऐं बंबोर जो बंदरगाह बि समुंड में अची वियो आहे बंबोर जो अधु शहर बि समुंड में अची वियो आहे उन जे करे असां नथा चई सघूं त केतिरो किलोमीटर जीवल इहो ॾिसो सिंधो दरिया जे निकितियूं आहिनि से बंबोर शहर मां निकितियूं सिंधो दरिया जे तेज़ दरिया जी गदियूं आहे जीअं ठटे जो इहो तव्हां कंदा न त लखे एकड़ ज़मीनूं जेके आहिनि ऐं आबाद ज़मीनूं समुंड गिड़कायो आहे तो समुंड जी सतह रोज़ बरोज़ वधंदी वञे ऐं देबल जे हवाले सां ॻाल्हि इहा त देबल इहो ई आहे इहो गारो या ठटे खां परते हितां ठटे खां गारो तक़रीबन 25 किलोमीटर ताईं उहो मुफ़ासिलो आहे हा 25 किलोमीटर उनखां पुठियां देबल जो बंदरु आहे हाणे उहो जेको देबल जो बंदरु आहे हिन वधीक जेका आहे उनखे समुंड पायो आहे समुंड जे पाइण जे करे असांखे उनजा नथा महसूसु करे सघूं पर हिन वक़्तु असां हुते बंबोर जो जेको आहे उहो मौजूदु आहे जंहिंमां असां महसूसु करे सघूं था त हुते बंबोर देबल जूं काफ़ी सारी शयूं मौजूदु आहिनि हा कोटाई हले पई पर काफ़ी सो जेको आहे उनजे समुंड में हले पई डिपार्टमेंट जी तरफ़ां कोटाई ते हले पई उहे शयूं जेके निकिरनि पियूं उहे बंबोर न पर हिते म्यूज़ियम ते सभिनी हीअ जेकी ये असां वटि जेके पुरानी जाइ ठहंदा हुआ जेके घर ठहंदा हुआ उनजा दरवाज़ा हूंदा हुआ काठ जा उनजो जेको सो असांखां चुन ते हाणे में पर्श ऐं चुन जो जेको लेपो करे उन घर खे ठाहे ऐं छटे में असीं अॻे दौर में जेके जॻहियूं ठही वेंदियूं उहे ख़ासि तौर ते काठ जी जॻहि थींदियूं और काठ ते चिटसाली थींदी हुई ऐं सिंधी उहो ऐं तंहिंखां दफ़ा जेके काठ जी जेको घरु हूंदो हो उहो बि हेठि मथे हूंदो हो डबल स्टोरी हूंदी हुयूं तव्हां ठटे में पुराणियूं तव्हां घर ॾिठा हूंदा तंहिं खां पुराणा हूंदा हुआ हीउ उनजो हिकिड़ो अक्स आहे त हिन क़िस्म जा दरवाज़ा जेके हूंदा उहे हूंदा हुआ ऐं उते चुन ज़्यादा इस्तेमालु थींदो हो हे चुन या गच जो हिकिड़ो तरीक़ेकार आहे हीउ ॾिसी छॾो हिन पासे ईंदासीं हिते असांखे जेके तारीख़ी माण्हू आहिनि जेके उनजा हवाला उते निकिल आहे माना मुला अब्दुरहमान जेके असां मुला लुटर चऊं था लुटर चऊं था उनजे हवाले सां उते उनजी मकड़ी में क़बर आहे उनजो ज़िक्र आहे हेॾा शेख हमाद जमाली जेका आहे उहा उन मस्जिद ठाराई हुई जामे मस्जिद मकड़ी में अॼु मौजूदु आहे ऐं जिते नूरी जी बि क़बर आहे जाम जी बि क़बर आहे ऐं उते शेख पंहिंजो जाम निज़ाम जी बि उते क़बर आहे उनजे बिल्कुलु ओले तरफ़ थियो न ओले तरफ़ शेख हमाद जमाली जी जो उते आहे मदरसो बि आहे हुजरो बि आहे काज़ी कादन
ही शेख काज़ी कादन उहो ई आहे जेको अरगोन ऐं तुर्खान दौर में चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट थी रहियो सुप्रीम कोर्ट जी जस्टिस सही ऐं बाद में वरी हलियो वियो शेख हसन अरगून जे दौर में शाह हसन अरगून 1520 में जॾहिं सिंध फतेह कई हुई त उनजो चीफ जस्टिस जेको हो काज़ी कादन थियो हुयो जंहिं ते सिंध जे माण्हुनि घणा इल्ज़ाम लॻाया पर मसइलो आहे त उहे मां उन्हनि खे कोन थो एक्सेप्ट कयां काज़ी कादन पंहिंजे दौर जो तमामु वॾो शाइर वॾो अदीब ऐं वॾो हिकिड़ो फ़िलासफ़र ऐं मज़हबी माण्हू हुयो तमामु वॾो हिकिड़ो स्कॉलर हो जंहिं सिंध जे माण्हुनि खे क़त्लेआम खां बचायो वधीक साईं आख़ून मोहम्मद साले इहो बि मतिलबु आहे उन खां पोइ सूफ़ी शान आहे हाणे सूफ़ी शान आहे त जेको आहे सो जोक शरीफ़ वारो आहे हिन ते PhD डॉक्टर मोहम्मद अली मांझी जेको कई आहे PhD जेकी कई आहे सूफ़ी शान आहे सॼी तारीख़ तव्हांखे ख़बर हूंदी वधीक तारीख़ सॼी ते लिखी पई आहे हीअ लिखी पई आहे सूफ़ी शान आहे त उहो ई हुयो जेको अरगून पंहिंजो मुग़लनि जे ऐं जेको आहे कलोड़नि जे यारवन कलोड़ ऐं नूरमन जे कलोड़ जे हथां जेको आहे सो शहीद कयो वियो हुयो पुटनि समेत ऐं तक़रीबन कोई 200-2000 माण्हुनि खां वधीक हिन जे पोइलगनि खे जेको आहे सो शहीद कयो वियो हुयो हीअ सूफ़ी शाहिनायत आहे सो जेको खेड़े सो खाए दुनिया जो पहिरियों नारो हणंदड़ ऐं मज़दूर तहरीक जेका शुरू थी 1886 में शिकागो में पर हीअ 1886 खां घणो अॻु आहे यानी की हीअ 1500-1600 सदीअ जो माण्हू आहे पर अफ़सोस जी ॻाल्हि आहे त जंहिं मज़दूरनि जो पहिरियों नालो हणी 20,000 माण्हुनि पंहिंजनि बचनि समेत पुटनि समेत साम्हूं पुटनि खे कुठो वियो उन माण्हू जो नालो निशान दुनिया जे कंहिं बि ख़िते ते वॾे पैमाने ते कोन थो मल्हायो वञे पर मज़दूर 1886 में 1886 में जॾहिं मज़दूरनि जो आलमी ॾींहुं मल्हायो थो वञे जेको अफ़सोसनाक हिकिड़ी शइ आहे मज़दूरनि जूं उहे बि क़ुर्बानियूं आहिनि शिकागो में जेके मज़दूरनि खे कुठो वियो कोई मां उनजी मुखालफ़त नथो कयां पर उनखां अॻु में जेको शाह इनायत 20,000 माण्हुनि समेत सिर ॾिनो मज़दूरनि जी ख़ातिर उनखे दुनिया छो विसारियो इहो सुवालु आहे साईं मिर्ज़ा ईसा तुर्खान हेठि मुरीद कटार ऐं मिर्ज़ा साले असां वटि साईं मकली में ठटे में जेके सिंध जा हाकारी ऐं नाकारी ऐं ॿई किरदार खे दफ़न थियल आहिनि ऐं बदक़िस्मती हिकिड़ी हीअ आहे त असां वटि जेको ॿाहिरियों सियाह अचे थो जॾहिं मखरी जे बुखारी क़ब्रिस्तान खां एंटर थिए थो ऐं त उते अरगोननि जा तुर्खाननि जा जेके क़बरूं ॾिसे थो ऐं उहो सम्झे थो सिंध जी तारीख़ जेका मकली फ़क़ति हेसि ताईं आहे पर ईअं न आहे त माई मकली बि अॻिते आहे जाम निज़ाम जी क़बर बि अॻिते आहे नूरी जाम तमाची जी क़बर अॻिते आहे ऐं उते आर्कियोलॉजी डिपार्टमेंट वारनि खे असां चयो आहे बार बार चयो आहे त यार तव्हां हुन पासे को निशान लॻायो ख़बर पए त हीअ असुलु मकली जीअं अयाज़ पंहिंजे शाइरी में चयो आहे त मकली ऐं सामूही जो कसम साम्हूं ई हुन पासे आहे जेका दरिया वेंदड़ हो उहो साम्हूं ई हो उहो बि हुन पासे आहे ऐं हुन हवाले सां उते हुनखे अञा बि कमु करण जी वधीक ज़रूरत आहे जीअं मूं अॻु में ॻाल्हि पई कई त जीअं असीं त हिते म्यूज़ियम में दाख़िल थींदासीं हिन अजाइब घर में दाख़िल थींदासीं असांखे हिते मस्जिद वारी ॻाल्हि तमामु सुठी ॼाण मिलंदी असांखे जेके असांजा सिंध जा जेके किरदार आहिनि ऐं जेको ॿाहिरियों असांजो सयाह अचे थो जो घुमी फिरी अचे थो उनखे वधीक ॼाण मिलंदी हिते जंहिंजी पूरी तारीख़ ठठो तारीख़ आहे जाम निज़ामुद्दीन समूह बिल्कुलु दूल्हे दरिया उनजी तव्हां सॼी हिस्ट्री साम्हूं बीठा आहे साईं रमज़ान बि असां वटि हिकिड़ो तारीख़ आहे असांजी ठठी तारीख़ आहे तमामु बहितरीनु इंसान आहे बहितरीनु स्कॉलर जंहिंखे करे असां चऊं तमामु सुठी महिनत कंदड़ मां शख़्सियत मां साईं आहे ऐं उन खां वधीक दूल्हे दरिया खां जेको आहे जाम निज़ामुद्दीन समय जो गुलाम हो गुलाम थी करे पंहिंजो हक़ में ताईं पहुची वियो उन सॼी तारीख़ हीअ फ़ौजी जनरल हुयो तमामु वॾो फ़ौजी जनरल हुयो हीअ ईसा ख़ान तुर्खान जेको असां शुरू में पढ़ी आया आहियूं उनजे पुट खे मारींदड़ बि इहो ई माण्हू हुयो पर पोइ जॾहिं ॿीहर हमिलो कयो वियो हुयो त अफ़सोस जी ॻाल्हि आहे त कलोड़नि जे कुझु माण्हुनि अॻु में ई हिते ठटे में अफ़गानिस्तान खां माण्हू घुराए ऐं पंहिंजो मुग़ल पाड़ो कयो हुयो जिन खे वरी सही तरह मुखबरी कराए ऐं उनखां पोइ दुरिया दरा ख़ान जहिड़े माण्हुनि खे शहीद कयो वियो ऐं जाम निज़ामुद्दीन जंहिं सिंध खे तमामु घणी तरक़ी ॾिनी जंहिं दरियाहनि खां वठी ऐं फ़न फ़िक्र ऐं शाइरीअ जे हवाले सां हीअ उहो ई दौरु हुयो जॾहिं शाह लतीफ़ जेको आहे पंहिंजे हिन में उरूज ते रसी रहियो हुयो ऐं इहा हुई सिंध जी मुख़्तसर तारीख़ ऐं ठटे ज़िले जो म्यूज़ियम ऐं घणियूं शयूं ठटे ज़िले जूं इनशा अल्लाह तव्हां सभिनी दोस्तनि खे दीदार में वठाए पियूं तव्हांजो पंहिंजो अमजद दुरानी अस्सलाम वालेकुम।